हींअर असां मौजूदु आहियूं झुॾे जे सखीताज कब्रिस्तान में, जिते जेका हज़ार जी तादाद में मुर्दा मदफून आहिनि। ऐं अॼु अव्हांखे इहो ॿुधायां त झुॾे जे कब्रिस्तान में जेका कुतनि जो राज आहे ऐं कुता एतिरा वधी विया आहिनि त राति जो हिकिड़ी लाश हुई ॿार जी, हुन लाश खे उन क़ब्र खे खोटे कुतनि जेको आहे ॿाहिरि कढियो आहे ऐं हू लाश खाई विया आहिनि। अचो त इन सिलसिले में जेका शहरवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ॾिठो त कब्रिस्तान में वञी अखियुनि सां पंहिंजियुनि सां ॾिठोसीं त कफ़न ॿाहिरि पियो, ॿार जो लाश आहे कोन। तंहिंजे करे पोइ वरी वञी साफ़ हिन खे ॿुधायो, मुंहिंजो हीउ हेॾो ज़ुल्म लॻो पियो कब्रिस्तान में, कुता हलनि पिया। कुता हिते कुतनि जो राज आहे। कुता सॼी कब्रिस्तान खे खोटीनि पिया, ॿाहिरि कढी विया आहिनि हिकिड़ो। तव्हां हुनखे तक़रीबन 15-16 साल तॾहिं करां पियो, खोटां पियो, जाॻायूं सभु कमु आऊं करियां पियो हूंदे न। हिते मूं सभिनीनि खे चयो आहे, मुंहिंजो हीअ कुता जाम आहिनि। जनाज़ो हींअर मां हींअर कढे हिकिड़ो ताजी चाकीअर जो जेको छोकिरो कामरान जो कढे वियो कुतो, उहो हींअर पूरे अचां पियो। हींअर हालत इहा आहे त क़ब्र जेका कुता आहिनि उहे क़ब्रनि खे खोटे ऐं उन्हनि मां जेका लाश कढी उनखे खाइनि था। हलबो आहे त हितां खां जेका कब्रिस्तान मां जेका कुता कढिया वञनि ऐं इन्हनि जो ख़ात्मो कयो वञे। कैमरामैन उमर करम सां गॾु शाहिद मजीद, सिंध टीवी न्यूज़ झुॾो।